नासिम वीडियो शाह करीम में धरती टीवी पारा एलानियल इन प्रायो सिंध सवारी सकाफती ॾियारे जी आशा कंदे आलमी शोहरत रखंदड़ अलगोज़े नवाब अरबाब अला बचायो खोसो पारां सकाफती कचहरी मुनक़िद कराई वई। वधीक तफ़सील लाइ ॾिसूं था शाहनवाज सिंध जी रिपोर्ट। अचण मांजो गॾु थियनि या मोटी निशानी ऐं नथो चई सघां ही मिले न मिले पर जिथे था विहूं हुते माण्हुनि जा मेड़ आहिनि ऐं उन माण्हू अलाह ताईं या शुक्र आहिनि इलाही महिरबानी सकाफ़त आहे असांजी जेका सकाफ़ती सिंधी शाह लतीफ़ अब्दुल लतीफ़ घट जा सुर आहिनि उन्हनि सां वास्ता धुनूं वॼाईंदो आहे जेके असांजो कल्चर यादि करे थो असांजी मोहबत आहे असांजे कल्चर सां हुनखे मोहबत न हुई असां सां कई एवार्ड मिलिया पर मूंखे फौजी एज़ाज़ पंहिंजो शील्ड ऐं हुन सां गॾु कटेर मिलियो कोटिया में 2010 में उनमें वॾो ख़ुशि थियो पाकिस्तान फौज ऐं उन्हनि मूंखे एवार्ड ॾिनो उनजी वॾी महिरबानी। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम जी धरती टीवी पर फिल्म करायो शुरू सां असांजो जो प्रोग्राम बाब जी जॻह ॻोठ में उनजे टीम खे दस ॾियां थो उमेदु करियां थो त हीउ प्रोग्राम सिंध धरती टीवी तरफ़ां हर साल मल्हायो वेंदो। जॾहिं सकाफ़ती प्रोग्राम थींदा आहिनि त असांजी सिंधी जो नालो थींदो आहे ऐं तमामु घणी ख़ुशी थींदी आहे ऐं ॿियो त सिंध में इल्मु आम करियो पर जेकॾहिं सिंध ॿारहं अॻो त पंहिंजा इल्म जे हिसाब सां को प्रोग्राम रखंदा त असांजी ॾाढी ख़ुशी थींदी। अमेरिका में रहणु ऐं असांजो सकाल खातो जी महिरबानी सां वीचारा उहे महिनत कंदा आहिनि नाला लिखंदा आहिनि मोकिलींदा आहिनि पोइ मां तव्हां मोट मिलंदी आहे भला हिनखे मोकिलियो पोइ हुनजी वॾी महिरबानी आहे तव्हां 12 मुल्क में वियो पर या मुंहिंजो इदारो बि शाहिद आहे असांजा माण्हू शाहिद आहिनि मूंखे सुठो दाद मिलियो आहे ऐं असांजी सिंधी सकाफ़त खे पाकिस्तानी सकाफ़त खे ऐं असां चइनि सूबनि जा फनकार वेंदा आहियूं ॿाहिरि। मल्हाईंदा आहियूं असीं सिंधी न भले त सिंध में रहनि था सुठो ॾाढी ख़ुशियां मल्हाईंदा अहिड़ा प्रोग्राम रखनि था सिंध धरती। सकाफ़ती कचहरी जे आख़िर में सिंधी तान जंहिंमें ॿाझर जी मानी चांवरनि जी मानी साग जो ॿोड़ मखण लस्सी गॾे सां गॾु मेला नवाज़ी कई वई। धरती टीवी पारां सकाफ़ती ॾियारे जे सॾ ते अलगोज़े नवाज़ अरबाब अला बचायो जो ॻोठ सकाफ़ती कचहरी में अलगोज़े जी फिल्म सां महफ़िल में 4 चंड लॻाए छॾिया। कैमरामैन फरज़ान अली सां गॾु हाजी शाहनवाज सिंध धरती टीवी वीडियो शाह करीम।